जीवेश केवलानी है। मां स्वामी विवेकानंद प्राइमरी स्कूल में पढ़ंदो आहे सेकेंड सी। मुंहिंजो आखाणी जो नालो चालाक गिदड़ आहे। चालाक गिदड़ हिकु गिदड़ खाधे जी ॻोल्हा में सॼी राति रुलियो, पर हुनखे को झट न लॻो। सुबुह जो जीअं ना मेथी पंहिंजे गर्दा ते मुदियो, वरती हिकिड़ो काव ॾिसण आयो जंहिंजे वटि लोले जो टुकड़ो हो। गिदड़ दिलि में ख़्यालु करे त चालाकी करे मुड़ काव का लोले जो टुकड़ो फुली वठां। तंहिं करे इनके काव खे पटाए चयो, तुंहिंजो ॾाढो सुठो आहे, तुंहिंजा पंख कितनी चीली आहे, तूं ॾाढो सुठो राग ॻाईंदो हूंदे, महिरबानी करे मूंखे पंहिंजो राग जो मज़ो न वठाए। मुड़ काव खून में वधी चहिरो वात खोले काव काव करणु लॻो। पहिरियों वात अची पटे में किरी पियो। गिदड़ लोलो खाए किंडो ख़ुशी सां हली वियो। असियत कूड़ी साइड ते न पछड़ण जी। थैंक यू।